उहे मुहाजिर ऐं अंसार जेकी अव्वल ईमान आणे सभिनी खां अॻरा थिया हुआ ऐं पिणु उहे जेकी खाउन पोइ वधि में वधि सुहिणे नमूने में संदन रस्ते ते हलिया तिन खां अल्लाह राज़ी थियो ऐं हू अल्लाह खां राज़ी थिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि हज़रत मुआविया बिन अबी सुफ़ियान रज़ियल्लाहु अन्हुमा जी बादशाहत रहमत वारी बादशाहत है। मौजे में कबीर तबरानी शरीफ जी रिवायत मौजूद है, जिल्द नंबर 11 सफ़ा नंबर 88। शेख अलबानी रहमतुल्लाह अलैह इन रिवायत के सिलसिला सहिया हदीस नंबर 3279 जे तहत ज़िक्र कनि था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अव्वलु हाज़ल अम्रि नुबुव्वतुन व रहमतुन सुम्मा यकूनु खिलाफतन व रहमतन सुम्मा यकूनु मुल्कन व रहमतन। पाण चवण लगा हिन उम्मत में मामलात के संभालण इक़्तिदार जे हवाले सां टे दौर आहिनि जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरें मरहले में बयान किया। पाण चवण लगा पहिरियों दौर नुबुवत ऐं रहमत वारो दौर आहे, यानी मुंहिंजो दौर। ॿियो दौर खिलाफ़त ऐं रहमत वारो दौर ईंदो, यानी खुलफ़ाए अरबा पहिरियनि चइनि ख़लीफ़नि जो दौर रहमत वारो दौर आहे। उन खां पोइ पाण फरमायाऊं सुम्मा यकूनु मुल्कन व रहम, उन खां पोइ बादशाहत ऐं रहमत वारो दौर ईंदो। सुभान अल्लाह। इन रिवायत फ़ैसिलो कयो त मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जी बादशाहत रहमत वारी बादशाहत आहे जेका मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पसंदि आहे। यादि रखो बादशाहत अल्लाह ताला वटि मुज़म्मत शुदा शइ कोन्हे। अल्लाह ताला खोड़ सारा बादशाह मुक़रर कया। इन्नल्लाह क़द बअस लकुम तालूत मलिका, तालूत खे अल्लाह ताला बादशाह बनाए मोकिलियो। इन खां अलावा खोड़ सारा बादशाह आया। वजअलकुम मुलूका, अल्लाह ताला बनी इसराइल जो जेॾी महिल ज़िक्र कयो आहे हुन जे मथां कयल इनामनि जो ज़िक्र कयो आहे। उन्हनि इनामनि में हिकिड़ो इनाम इहो बि ज़िक्र कयो आहे वजअलकुम मुलूका, अल्लाह ताला तव्हां में बादशाह बनाया। बादशाहत का मुज़म्मत शुदा शइ कोन्हे। ऐं हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जी बादशाहत इन हदीस जे पेश नज़र बिफ़ज़लिल्लाहि ताला रहमत वारी बादशाहत आहे। अचो त उन बादशाहत के हक़ सच तस्लीम कंदे अमीरुल मोमिनीन मुआविया रज़ियल्लाहु अन्हु सां मोहबत कयूं। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजे हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।